दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां खैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। अॼु आउं तव्हां लाइ सिंधी जा कुछ ज़रूरी सवाल खणी आहियां, तमामु ज़रूरी आहिनि सिंधी जा सवाल। ठीकु आहे। सवाल नंबर पहिरियों आहे, शाह अब्दुल लतीफ़ जी क़बर मथां मक़बरो कहिड़े हुक्मरान ठारायो? शाह अब्दुल लतीफ़ जी क़बर मथां मक़बरो कंहिं ठारायो? जवाब आहे ग़ुलाम शाह कलोड़े। ग़ुलाम शाह कलोड़े ठारायो। शाह अब्दुल लतीफ़ कहिड़ी तारीख़ ते वफ़ात कई? 14 सफ़र। बेनज़ीर भुट्टो सिंध जे कहिड़े शहर में ॼाई? बेनज़ीर भुट्टो सिंध जे कराची शहर में पैदा थी। बेनज़ीर भुट्टो रावलपिंडी शहर कहिड़े शहर में कॾहिं वफ़ात कई? बेनज़ीर भुट्टो रावलपिंडी जे शहर 27 दिसंबर में 2007 में वफ़ात कयो। इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर अज़म औरत केरु हुई? इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर अज़म औरत बेनज़ीर भुट्टो हुई। दोस्तों, जिन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उहे सब्सक्राइब करनि त जी असांजी वीडियोस तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अच्छा, उन खां पोइ सवाल नंबर 6 आहे, किंजर ढंढ कहिड़े ज़िले में आहे? किंजर ढंढ ठठे ज़िले में आहे। किंजर ढंढ केतिरी वेकरी ऐं केतिरी डिघी आहे? किंजर ढंढ जी वेकर 6 किलोमीटर ऐं डेघ 26 किलोमीटर आहे। सवाल नंबर 8 आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ा कहिड़े शहर में पैदा थियो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ मक्के शहर में पैदा थियो। मर्दनि में सभ खां पहिरीं कंहिं इस्लाम क़बूल कयो? मर्दनि में सभ खां पहिरीं हज़रत अबू बकर सिद्दीक़ इस्लाम क़बूल कयो। पाकिस्तान जो वॾे में वॾो सामूंडी बंदरगाह किथे आहे? पाकिस्तान जो वॾे में वॾो सामूंडी बंदरगाह कराची में आहे। सैयद अलहंदो शाह किथे पैदा थियो? सैयद अलहंदो शाह डिबरी शहर में पैदा थियो। उन खां पोइ सवाल नंबर 12, चीन जी आज़ादी जो ॾिहाड़ो कहिड़ो आहे? चीन जी आज़ादी जो ॾिहाड़ो 1 अक्टूबर 1949 आहे। सवाल नंबर 13, ईरान जी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? ईरान जी क़ौमी ॿोली फ़ारसी आहे। अफ़गानिस्तान जो पुराणो नालो कहिड़ो आहे? अफ़गानिस्तान जो पुराणो नालो आरियाना आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कहिड़े शहर में पैदा थियो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो गढ़ी खुदा बख़्श में पैदा थियो। सच सरमस्त खे घणनि ॿोलियुनि जो शाइर चयो वेंदो आहे? सच सरमस्त खे 7 ॿोलियुनि जो शाइर चयो वेंदो आहे। अच्छा दोस्तों, 7 ॿोलियुनि जे शाइर जे करे सच सरमस्त खे पाण हिफ़्त ज़बान शाइर बि चवंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ऑप्शन में अची वेंदो आहे हिफ़्त ज़बान शाइर कंहिंखे चयो वेंदो आहे त सचल सरमस्त खे चयो वेंदो आहे हिफ़्त ज़बान शाइर। हिफ़्त जो मतिलबु आहे माना 7। पाकिस्तान जो ठहराव कॾहिं ऐं कहिड़े शहर में पैदा थियो? जवाब आहे 23 मार्च 1940 लाहौर में पैदा थियो। 23 मार्च 1940 लाहौर में पैदा थियो। ससी कहिड़े शहर जी रहाकू हुई? जवाब आहे ससी भंभोर शहर जी रहाकू हुई। सर शाहनवाज़ भुट्टो 1930 ईस्वी में कहिड़ी कॉन्फ्रेंस में शिरकत कई? सर शाहनवाज़ भुट्टो 1930 ईस्वी में गोलमेज कॉन्फ्रेंस में शिरकत कई। सबक़ गंजे टकर जो शेर कंहिंजो लिखियलु आहे? गंजे टकर जो शेर सबक़ आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? सैयद मीरा मोहम्मद शाह जो लिखियलु आहे। ठहियल ठुकियल खे कहिड़ो लफ़्ज़ चइबो आहे? ठहियल ठुकियल खे ॿिटो लफ़्ज़ चइबो आहे। दुनिया में सभ खां पहिरीं क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो कहिड़ी ॿोली में थियो? दुनिया में सभ खां पहिरीं क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो सिंधी ॿोली में थियो। अच्छा, सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े दौर जो शाइर हो? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कलोड़नि जे दौर जो शाइर हो। इमाम अबू हनीफ़ा कहिड़े शहर में पैदा थियो? इमाम अबू हनीफ़ा इराक़ जे शहर कूफे में पैदा थियो। अल्लामा आय काज़ी किथे पैदा थियो? अल्लामा आय काज़ी पार शहरी में पैदा थियो। सवाल नंबर 26, राइट ब्रदर्स कहिड़े मुल्क जा रहवासी हुआ? राइट ब्रदर्स अमेरिका जा रहवासी हुआ। दोस्तों, राइट ब्रदर्स उहे हुआ जिन जेको आहे हवाई जहाज़ ईजाद कयो। रईस ग़ुलाम मोहम्मद खान भुरगड़ी कहिड़े शहर में पैदा थियो? डींगा शहर में पैदा थियो। जाम तमाची केरु हो? सिंध जो हाकिम हो। नूरी केरु हुई? नूरी मोहाणी हुई। राणीकोट जो किलो सिंध जे कहिड़े ज़िले में आहे? जवाब आहे जामशरो। दुनिया जी पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस किथे थी? मराकज़ जे शहर रबात में थी। ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस कहिड़े मुल्क में थी? ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस दोस्तों पाकिस्तान जे शहर लाहौर में थी 1973 ईस्वी में। ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस पाकिस्तान जे शहर लाहौर में 1973 ईस्वी में थी। मुमल जे महल जो नालो छा आहे? मुमल जे महल जो नालो अथव काक महल। सवाल नंबर 34, आदम शाह जी टकरी किथे आहे? आदम शाह जी टकरी जवाब आहे सखर में। पाण सॻो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार मुबारक सिंध जे कहिड़े शहर में आहे? जवाब आहे रोहड़ी में। रोहड़ी शहर सिंधु नदी जे कहिड़े कप ते आहे? जवाब आहे उत्तरे कप ते। अच्छा, सामी जे कलाम खे ॿियो छा चइबो आहे? सामी जे कलाम खे ॿियो सलूक चइबो आहे। पाकिस्तान में कंप्यूटर कॾहिं कम सर अंजाम ॾिनो? यानी पाकिस्तान में कंप्यूटर कॾहिं आयो? जवाब आहे 1963 ईस्वी में पाकिस्तान में कंप्यूटर आयो 1963 ईस्वी में। सखर ऐं रोहड़ी जे विच में जेका ठहियल पुल आहे उन जो नालो छा आहे? उन जो नालो अथव लैंसडाउन पुल। हाणोके सिंधी रस्मुल ख़त कहिड़े सन में राइज थियो? हाणोको सिंधी रस्मुल ख़त कॾहिं राइज थियो? 1853 ईस्वी में। 1853 ईस्वी में।
आगा खान फाउंडेशन जी हेड ऑफिस किथे है? जवाब है जिनीवा में। गोरख हिल स्टेशन कहिड़े शहर में? जवाब है दादू में। गोरख हिल स्टेशन कहिड़े जाबलूस हिस्से में आहे? इन जो अथव जवाब खीरथर। गोरख हिल स्टेशन जी चोटी समुंड जे मथां छे खां केतिरो ऊची आहे? 5688 फुट ऊची आहे। 5688 फुट में। कंप्यूटर जा मुख्य गुण कहिड़ा आहिनि? कंप्यूटर जा मुख्य गुण याददाश्त ऐं रफ़्तार आहिनि। उम्मीद आहे त दोस्तों ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे शेयर कयो पंहिंजे दोस्तनि में त जीअं उन्हनि जी नॉलेज वधी सघे। ओके।